अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तो आनिस आओ हक़सत न्यूज़ नाज़रीन तां अहम ख़बर शामिल कयूं पिया। ठारूशाह खां जिथे ठारूशाह लॻ सभई ॻोठ जदीद दौर में बेसुई गैस खां मारूम। हितां जूं औरतूं माल जे छेणनि ऐं काठियुनि ते रद पचाव कनि थियूं, जंहिं करे दुहे सबबि अखियुनि ऐं साह जूं बीमारियूं थी रहियूं आहिनि। तोड़े सॼी यूनियन काउंसिल में लिखियल पढ़ियल तबिको तमामु घणो आहे। उन जे बावजूदि सुई गैस खां मारूम हुजणु निहायती ॾुखाईंदड़ ॻाल्हि आहे। ॻोठाणनि मचुर समेत समूरा ॻोठ जिन में गैस जी सहूलियत न आहे, उन्हनि खे गैस फ़राहम करण जो मुतालबो कयो वियो आहे। रिपोर्ट करे रहियो आहे अमानत अली विस्तड़ो, हक़सत न्यूज़ ठारूशाह।